बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। तव्हां पंहिंजी सिंधी स्क्रीन ते असांखे ॾिसो था पिया। जीअं त असां कुझु ॾींहं पहिरीं पंहिंजी सिंधी स्क्रीन ते प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे नाले सां असां प्रोग्राम नशर कयोसीं। अलहमदिल्ला उन ते वर्किंग आहे। इन प्रोग्राम खे असां दोस्तनि जे सहकार सां वीकली रखियो आहे। हफ़्ते में हिकु भेरो इन प्रोग्राम खे असां नशर कंदासीं। ऐं इन प्रोग्राम में मुंहिंजा जेके सहकारी साथी, मुंहिंजा जेके मददगार दोस्त रहिया आहिनि, ऐं इन प्रोग्राम में मूंसां कोऑपरेटिव जेके दोस्त आहिनि, जिन में साईं गुल मोहम्मद चांडियो साहिब जो ज़िक्र आहे, साईं मोहम्मद रज़ाक सांद आहे, मामा अली बख्श चांडियो आहे, साईं मदद अली चांडियो आहे, ऐं साईं निसार अहमद चांडियो, साईं मुख़्तियार अहमद दस साहिबु आहे। ऐं इहे दोस्त मूंसां हिन में ॿाह ॿेली आहिनि। असांजे हिन प्रोग्राम खे प्रोड्यूस करे पियो मामा ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो। उहो इन खे प्रोड्यूस करे पियो, डायरेक्ट करे पियो। ऐं उमेद थो करियां त असांजे हिन प्रोग्राम खे जेके बि असांजा मौज़ूज़ दोस्त भाइर दोस्त आहिनि, जेके पंहिंजी सिंध सां कनेक्ट आहिनि, जुड़ियल आहिनि, उहे हिन प्रोग्राम मां खोड़ सारियूं ॻाल्हियूं सिखंदा। ऐं असां इहा बि उमेद था करियूं त असांखे सजेशन बि ॾींदा, छो त रुॻो सिखण जो प्लेटफॉर्म न, बल्कि हितां असांखे सेखारण जूं जेके आहिनि से तव्हां पंहिंजी तजियो बि ॾेई सघो था, तव्हां पंहिंजी राय ॾेई सघो था, ऐं असांखे बि कुझु सिखण लाइ मिली सघे थो। त असांजी कोशिशि इहा आहे त असां एजुकेशन ते कमु करियूं, ऐं जेके असांजा ॿारड़ा स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे बि, ऐं जेके असांजा पेरेंट्स आहिनि ख़ासि करे, ऐं असांजा जेके टीचर आहिनि मोहतरम, उन्हनि सां बि असां वधि खां वधि प्रोग्राम करियूं। ऐं ईंदड़ वक़्तनि में असां शागिर्दनि सां, उस्तादनि सां, ऐं पेरेंट्स सां बि, ऐं सोशल जेके असांजा आहिनि दोस्त, उहे राइटर हुजनि, सोशल मोबिलाइज़र हुजनि, या पोइट हुजनि, शाइर हुजनि, कुझु बि हुजनि, लेखक हुजनि, भले असां उन्हनि सां बि इन हवाले सां प्रोग्राम कंदासीं। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध में उमेद थो करियां त तव्हां असांखे भरपूर साथ ॾींदो। इनशाला सुभाणे शाम जो 7 बजे वरी असां प्रोग्राम पंहिंजी सिंधी स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारींदासीं, पंहिंजी सिंध जे पेज ते असां अपलोड कंदासीं। उमेद आहे त उहो बि तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। अच्छा, तव्हांजी बि का क़ीमती राय हुजे त तव्हां असांखे व्हाट्सअप जे ग्रुप ते या असांखे व्हाट्सअप में पर्सनली मैसेज करे सघो था। ऐं हीअ जेके दोस्त मूंसां गॾु हींअर ॿाह ॿेली थियल आहिनि, जिन जा मूं नाला तव्हां जे साम्हूं रखिया, इहे, ऐं तव्हां बि जेकॾहिं असांजी हिन टीम जो हिसो थियणु चाहियो था ऐं हिन प्रोग्राम में असांखे सजेस्ट करणु चाहियो था, त बिल्कुलु तव्हां मूंखे बि चवंदासीं भली कार। उमेद आहे त असांजो प्रोग्राम ऐं असांजो चैनल तव्हांजे लाइ काराइतो साबित थींदो। सिंध सलामत, साथ सलामत, धणी निगहबान, अल्लाह हाफ़िज़।